सिंधी में सिंधरी अॻूणे वॾे वज़ीर ऐं पीटीआई अॻवान डॉक्टर अरबाब गुलाम रहीम पंहिंजे साथियुनि सां गॾु हंगामी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त मोहम्मद नवाज़ सोहो डिप्टी कमिश्नर ऐं डिस्ट्रिक्ट रिटर्निंग ऑफिसर थरपारकर सॼे ज़िले में हुकूमती धुर जे हामियुनि खे खटराइण लाइ इलेक्शन कमीशन जी ॾिनल हिदायतुनि ऐं कानून खे हवा में उॾाए छॾियो आहे। इलेक्शन कमीशन जे जारी कयल लेटर मूजिबि 2018 जी जनरल इलेक्शन वारियूं पोलिंग स्टेशन्स साॻियूं रखणियूं आहिनि, पर DRO 60% पुराणियूं पोलिंग स्टेशन्स बदिलाए ख़ासि लोकेशन ते रखी छॾियूं आहिनि ऐं वोटरनि खे ॾूरान हंधनि ते मुंतक़िल करे छॾियो आहे। असां DRO तरफ़ां पुराणियुनि पोलिंग स्टेशननि जी तब्दीली ख़िलाफ़ हाई कोर्ट में पिटीशन दाख़िल कराई, जंहिं ते हाई कोर्ट DRO खे 2018 वारियूं पोलिंगूं बहाल करण लाइ हिदायत कई, पर DRO अदालती हुकुम ते अमल न कयो ऐं असां ॿीहर हाई कोर्ट सां रुजू कयो आहे। हुन चयो त असांजे मोज़िज़ माण्हुनि खे कूड़नि केसनि में फासाइण ऐं गिरफ़्तार करण जी मनसूबाबंदी कई पई वञे। गैर जानिबदार ऐं शफ़ाफ़ चूंडुनि लाइ असांजा मुतालबा मञिया वञनि, न त हज़ारे माण्हुनि सां DRO ऑफिस अॻियां धरणो हणी एहतजाज कंदासीं।